Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. GDA सां गॾिजी जिदोजहद कंदासीं। कराची में असांजा उम्मीदवार कामयाब थिया। मैंडेट चोरी कयो वियो। असद कैसर, सलमान अकरम राजा ऐं लतीफ़ खोसा जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। असद कैसर चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। सिंध जो अवाम सुजाॻ आहे। सलमान अकरम राजा चयो त कराची में असां 22 सीटूं खटियूं। मैंडेट चोरी कयो वियो। इक़्तिदार जी लालच न आहे। अवाम जे हक़नि जी जंग विड़ी रहिया आहियूं। सिंध जे पाणी जे मसइले ते सिंध जे अवाम सां गॾु आहियूं। लतीफ़ खोसा चयो त 100 सीटूं खटण वारो जेल में ऐं 17 सीटुनि वारो वज़ीर आज़म आहे। हुकूमत ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाईंदासीं। पंजाब जी सुध संभारी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त फितने, फ़साद ऐं इंतशार जी सियासत खे दफ़न करे छॾियो आहे। हाणे रुॻो कमु थींदो। सखणनि हवालनि ऐं जादू टोणे सां हुकूमत हलाइण वारनि जो वक़्तु गुज़री वियो। ॿियनि सूबनि जा तर्जुमान हिमत कनि ऐं पंहिंजे वॾनि वज़ीरनि जी कारकर्दगी क़ौम साम्हूं पेश कनि। जारी कयल बयान में उज़मा बुखारी चयो आहे त पंजाब हुकूमत जे अवामी ख़िदमतुनि जो रिकॉर्ड क़ाइमु करण जो पहिरियों साल मुकमल थियो। मरियम नवाज़ हिकु साल में इहे तारीख़ी कम कया जेके अॻु का हुकूमत न करे सघी हुई। जमहूरियत जी बहाली रुॻो आइन जी बालादस्ती सां थींदी, ॿियो को बि रस्तो न आहे। जॾहिं सभु कुझु नाकाम थी वञे त रोडनि ते निकिरणु आख़िरी ऑप्शन हूंदो आहे। अवाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह शाहिद खाकान अब्बासी जो बयानु। शाहिद खाकान अब्बासी चयो त PTI सां राब्तो थियो, मीटिंग बि थी, हिकु सोच ते इतफ़ाक़ आहे। को इलेक्टोरियल अलायंस या ग्रेड अपोज़िशन न आहे। मुल्क आइन जी बालादस्ती खां सवाइ नथो हली सघे। सिंधु दरिया मां 6 केनालनि जी अदावत ख़िलाफ़ सिंध जी तहरीक जारी। जेसकम जे सॾ ते सिंध पंजाब दंग डेरा मोड़ ते धरणो शुरू। धरणे सबबि सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मिठी में अवामी तहरीक ऐं सिंध यानी तहरीक पारां केनालनि जी अदावत ख़िलाफ़ मार्च। वसंतरी, लाल जरवार, अवशीन मेमून ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में कुंडी स्टॉप खां कश्मीर चौक ताईं मार्च कयो वियो। औरतूं ऐं ॿार बि वॾे अंग में शरीक। रोहड़ी ऐं ठिकराटो में बि JUI पारां केनालनि जी अदावत ख़िलाफ़ मुज़ाहिरा। जेकबाबाद, सकरंड, जुडो ऐं फरीदाबाद में भी सियासी समाजी तंज़ीमुनि पारां मुज़ाहिरा करे केनालनि जी अदावत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻुवाणनि चयो आहे त सिंधी माण्हुनि जो आख़िरी जियापो सिंधु दरियाओ आहे। पाणीअ ते धाड़ो क़बूल न आहे। तकरारी फ़ैसिलो वापसि वरितो वञे। पीपल्स पार्टीअ जे सीनेटर पूंजोमल चयो आहे त पंजाब केनाल ठाहिणु बज़िद आहे। चोलिस्तान केनाल कालाबाग डैम खां बि वधीक पाणी खणंदो। जेकॾहिं केनाल ठहिया त सिंध बंजर बणिजी वेंदी। हैदराबाद, ठट्टो, बदीन, सजावल, उमरकोट ऐं थरपारकर में पीअण लाइ बि पाणी न मिलंदो। लाश खे गुसल बि न ॾेई सघंदासीं। जेकॾहिं ज़बरदस्ती केनाल ठाहिया विया त सिंध सां वॾी नाइंसाफ़ी हूंदी। कुनरी में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टीअ जे सीनेटर पूंजोमल चयो त मुर्तज़ा जतोई जे केस जी मूंखे ख़बर न आहे, पर छा वॾो माण्हू ॾोह नथो करे सघे। अॻु असांजे MP राणा हुमेर सिंह ते ढगे चोरीअ जो केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वियो हो। GD अॻुवाण मुर्तज़ा जतोई सां संदसि लीगल एडवाइज़र अब्दुल्ला क़ुरैशी जी मुलाक़ात। केसिस जी पैरवीअ ते ॻाल्हियूं। वकील अब्दुल्ला क़ुरैशी चयो आहे त मुर्तज़ा जतोई जी तबियत हाणे बहितर आहे। सकरन में मुर्तज़ा जतोई जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ धरणो। फे लीग, SUP ऐं NPP जे कारकुननि पारां फलक शेर ओड। कासिम सूमरो, अब्दुल रज़ाक जतोई, निज़ाम संजराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में चांडिया पेट्रोल पंप खां रैली कढी सकरन प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। फैज़गंज में बि मुर्तज़ा जतोई जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ एहतिजाज। अॻुवाणनि चयो त ग़ुलाम मुर्तज़ा जतोई खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। फौरी तौर मथस दाख़िल कूड़ा केस ख़तमु करे आज़ादु कयो वञे। हैदराबाद पुलिस ऐं वकीलनि में तकरार कीअं थियो? जांच लाइ जुडिशल कमीशन क़ाइमु। सिंध जे घरू खाते तरफ़ां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हैदराबाद खे ख़त लिखी वकीलनि ऐं पुलिस विच में थियल तकरार जे ज़िम्मेवारनि जो तयन ऐं मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि खे रोकण लाइ सिफ़ारिशूं तलब कयूं वयूं। जुडिशल इंक्वायरी लाइ SSP हैदराबाद फ़ारूक लंजार ऐं DC हैदराबाद खे सहकार जी हिदायत। मुस्तफ़ा आमिर सां संदसि दोस्ती हुई। अरमग़ान सां पहिरीं मुलाक़ात 2016 में थी हुई। मुस्तफ़ा आमिर जे गुम थियण बैदि अरमग़ान ऐं शिराज़ घर आया। अरमग़ान मूंखां 1,33,000 रुपयनि जी मंशियात ख़रीद कई। अदाकार साजिद हसन जी गिरफ़्तार पुट साहिर हसन जा जांच दौरान इंकशाफ। पुलिस ज़रियनि मूजिबि साहिर हसन ॿुधायो त 2016 में अरमग़ान बि मंशियात सप्लाई कंदो हो। मुस्तफ़ा आमिर आख़िरी भेरो 4 जनवरी ते मंशियात ख़रीद कई हुई, बाद वापसि न आयो। साहिर ॿुधायो त मंशियात अमरीकी रियासत कैलिफोर्निया मां कोरियर सर्विस ज़रिए ईंदी आहे।
मुख्य सप्लायर इस्लामाबाद में आहे। जवाबदार शहर ख़िलाफ़ SIU थाणे ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल।